कसम सीधा फायर न कजो। तू पीस न वो असांजे सीने ते चढ़ी बीठो फायर करे ऐं असांजे तर में असां सां थो खोसे ऐं मौत जी निंड जे लाइ हा करे ऐं असीं सीधा फायर न कयूं। दिमाग़ त जाइ ते अथई न। जज्बाती न थी कसम निकिरी न सघंदो। इंसान खे ग़लति न समझ कासिम। छॾियो चुप कयो न चूचड़ी न त ही कासिम करनि था खारे या मारे। मथा गुसायो हलो त सदा था गुस्सा त पोइ छा कयूं। घेरा थी विया दादा न ख़बर न काबिल अब साणिया साहो तने रोड़े कोई घेरा कबो जो त दादन मौत है मौत डरनो ना है। तदन गोठ ठही तरा बेतरा त निकरी हलूं। बुज़दिल न थी बुज़दिली न सियाणप समझ दादा न। ठीकु आहे तुंहिंजो चवण वठां थो अचो ॻाल्हि सां किर। चारो न कयो रेस मुंहिंजी टोपी धूड़ कंदो। सुस्ती है बेसोबत में वरी वजह में ईंदो काॾे वेंदो ख़बर कई का करनि था हारे या मारे। जिन न रोकियासीं त ज़ियान करे विझे ऐं जे ज़ियान करे विझे त असीं ॾचे में अची वञूं। ॿिनी हथ थी ॿधे सोराब ॾाहो थी। छो हू आहे जो घर हेठि अची दॿाए वञे ऐं तूं ज़ियान जो ठो ॻाल्हियूं ॻणी हिन दादन जे ज़ियान करे विझे त पोइ। बाबा अम्मा पंहिंजी जाइ ते चवे सही थी पर जहिड़ो त चङो न आहे न बाबा। पर हुनखे बि त को रोके न बाबा। जेकॾहिं बेलगाम हूंदो या ज़ियान कंदो या थी पवंदो समझाइस पोइ चवंदीहांसि त ॾुख कंदो आहे ऐं तूं बि पासा वारी खणंदीस। दादन गोर घुमी असांखे मारे शफ़न अॻु वतुसि त रोकेसि थो। अहिड़ी केन जो मगज़ फिरी वञे हाणे असां तो उबतियूं ॻाल्हियूं करी थाणो धणकी आहे धणकी न आहे। ॾिस त सही मोमन मां ठचेसि थी झगी ख़तम ई नथी थिएसि जीअं रोकेसि तीअं अॻिते ॿिज जहिड़ी चोंब खोलियो वेठी बदज़बानी जो ढूंढ खाए उॾे ई मुंहं मां त अड़जी वियो आहियां। थाणो सां घणो न ॻाल्हाए चवई थी जिन सुकल सांडो जे में त चिड़ी पवंदे। अम्मा चई त वई अञा छा रखण करनी है। थाणो ऐं रखण ठहे ई नथो। पुरानी रली खणिया हिन खे वेढ़े कयांसि कब्र हवाले त कुट मन जा कन ई ठरी पवन। थाणो खे हथ बुलाए ॾिस गौर पट त टपा ॾियारे रिली में तो वेढ़े पूरे जो थाणो जो को धणी न आहे। थाणो धणकिया ने धणकी न आहे। बिना रलीअ जे दफन कंदोसि रेभड़ी के जाए जी इए दफन कंदे जो थाणो खे हथी कोनन के दफन थो करे। अम्मा अम्मा तू भी जॾहिं ॻाल्हाइण शुरू थी करे न तू भी माखीअ जे मख जियां मछरी थी वञी त ॻाल्हाइण जी ख़बर ई नथी पवई। हे अम्मा केॾो था ॻाल्हाई थी ही मगज़ ॻाल्हाए सूर बि नथो करे। तौबा तौबा असांजी ज़ारी करणी पवंदई तौबा। थाणो सां मुकाबलो करण खां सुथरो कोन्हे को। थाणो धणकिया धणकी कोन्हे का जो मुकाबलो। मूंखे यार चाचे भी मोगो करे विधो आहे ताके सोराब। हाँ यार मां पुफीअ खे 3 ॾींहंनि जो चई आयुमि त चाचे को माफ़ी वठी वञे पर उन बजाए का करे घर में आयो। उन को विसरी वियो अलाए छा त शफ़न शेर आहे शेर। काके छा कयो अॼु विञाए छॾियईं यार। अहिड़ो तूं न त चढ़ी आयो अहिड़ी महिल ताणी दादन दफ़न हुजे हा। चाचे धकु हणी ऐं ॿखु हणी पहिरियों हवाई करे छॾियो दादन निकिरी वियो न त सेखारियां सां घर में फिरण छा आहे। अची वेंदो वारे में
आखिरी वारो थुरैया शफन मसलो वज जो आहे यार त वज भी मिली सके तो शफन इस्माइल वज ताण पतो ऐं ॻोल्हिणो पतो कन में बोगा कुर खुजेस शफन छेरा छेर नबिस माता तन जावेण काका मूंखे ख़बर पवे हा न मां पाण वञा सा ठाहे अचां सा नको मां पंहिंजे मन ठाहींदो मांसि बाक़ी मां शहबाज खाना जे करे वञी विड़ांसि मूंखे रस ते आने पायूं काका मां बि भरियो पियो आहियां मौक़ो मिलंदे ई रड़जी वेंदो भली मूंखे छो रोकी सोचम त काके साबिर सां ज़्यादती हुननि जी माफ़ी वठां तो वटि माफ़ियुनि जा पाचिका भरिया पिया आहिनि छा या मौत वेझो थियो अथई तॾहिं के हिराई न सम्झ हिराईअ जी ॻाल्हि ई न आहे जंहिं खां वती तो माफ़ियूं वठंदो तॾहिं चयमि ॼाणे थो मोरा कासिम वारनि तोखां ऐं मासी वारनि खां सवाइ कंहिं वटि विया माफ़ी लाइ ॿुधाए बाक़ी रही रेस न वञीसि न उन वटि न वेंदुसि गुज़ारिश कंदुसि छा काका नूरीअ जो रिश्तो शहबाज खान या दादन वटि न कजाए ॿिए हंधि भले कजाए जिथे तोखे वणे पर हिते न कजाए काका ॼाणे थो मौला मरी वञे लव थिए न करे काका जेकॾहिं मुंहिंजी ज़रूरत पवे न आधीअ जो बि सॾ में सॾ ॾींदुसि ज़रूरत पई त सॾींदुसि न त लाव थी पाण ललंगा ॼाणे थो मौला बाबल साईं शफन ऐं दादन जो झेड़ो वधी वियो दादन जो दिमाग़ ख़राब आहे तॾहिं तो ईअं थिए शफन जो कसूर ई न हूंदो मूंखे पका सोराब शफन जो कंहिं मथो ख़राब कयो रहीस हाणे हू आपे में न आहे मां रोकियांसि थो त हू चिड़ी थो वञे छो थो रोकीसि छॾीसि त दादन खे अंबड़ियूं खाराए ॾंद खटा करेसि शफन खां ॾाढो थो रही आहे रहीस सियान न थी पवे हो न थींदो ज़्यान शफन ज़्यान कोन थींदो ज़्यान करे विझंदो छो अची सुस्तू थियो आई सुराब चओ त मां ऐं छफन गॾिजऊं बगन जी सट बघड़ जो झट रहीस जरगो करायो दादन सां शहबाज जी बिरादरी सां उते ई दादन ऐं शफन जो ख़ैर करायो लॻे थो त भुॻड़ा खाधा अथई सुराब इहो दिमाग़ ख़ाली थियो अथई न बगन इहो बहितर आहे नाहे बहितर पंहिंजी बिरादरी जा फ़ैसिला ॿियनि हवाले कया जरगो शहबाज जी बिरादरीअ सां थियणो आहे पोइ दादन खे हट कर दादन दादन करे दादन जो भूत मथे में वेही वियो अथई हू उते बम बोलियो न रत जो रिश्तो थो ॾिसे न चङे जी साञा उन जो वरी जरगो थो कराए हे त ठीकु न त छॾे ॾींसि सोराब तूं वॾो आहीं ऐं हू तुंहिंजो भाणेजो तोखे लेखे ई कोन तूं वरी वती हुन जूं सिफारिशूं कंदो पर सोराब आहीं त सामीअ में विझी लतड़ी पूरो करण जहिड़ो बगन भले ॻाल्हि तूं वरी भाउ जो तो वॾे जो लिहाज़ मां चवां थो त भले ॾिठो ई रहे जेको परधक खौफ़ खतरो आहे उहो टरियल हुजे सोराब ज़ोरीअ ठाह थींदो आहे छा अकुल धार जॾहिं आमादा थिए त चऊंसि न बाक़ी तूं न ॾिज फन पुॼण लाइक़ु अथसि अरे त ख़बर अथमि त मेह वेकी वई आहे खीर कोन हूंदुसि पर मां त बेवकूफ़ आहियां बसि ढंग खणियो काहियो थो छा थो करे दादन सां बघड़ जी सत बघड़ जो झट हाणे दादन जी माज़रत कंदो त फ़ैसिलो कबो न त सम्झंदो त बहराम बहरा छो भाई खदीजा नूरीअ ॾांहुं
न वञा? चिकताण वारे माहौल में वञणु लाज़मी आहे। अम्मा अम्मा हू तकलीफ़ में आहे। उन्हनि जो रईस शहबाज खान वो आंटायूं थो करे, हुनखे उछल ॾेई आयो आहियां। वरी संदन रेस सां टकरिजी आयो आहीं? अहिड़ी अम्मा, रईस भला मथां लही आयो आहे छा? न, रेस मथां न, पर तूं लही आयो आहीं। जीअं झल तीअं अॻिते तो वञी, हिक विख बि पोइ ते नथो रखी। न कर दादा, न ईअं न कर। अम्मा दुआ कर, बाक़ी दादन विख हटाइण बि सिखियो कोन्हे। बाक़ी छा सिखियो आहे? मां खे तड़पाइण ऐं लुचाइण सिखियो आहे। मां लीलाए थी, पोइ बि ज़रूरु नथो सोची तोखां सवा मूंखे ॿी पूंजी कहिड़ी आहे? दादन दादन, मूंखे हिन उमिरि में न रुलाए मूंखे हिन उमिरि में। मां खुदा न कंदो जो तूं रुली। बस अम्मा तूं दुआ कर, बाक़ी हुन डप ॾे न रोक, न वरी इहा नाराज़गी कर। मालिक सणाई कंदो त वार बि विंगो कोन थींदो। मुंहिंजी बि इहा ई दुआ अथई त कदम खण, ॿिरनि में हथ न, कंहिं वक़्तु कुझु। बस दुआ ॾेई छॾ। जरगो त थियणो आहे, मां छा कराईंदुसि? तव्हां चओ ऐं तारीख़ वठो। छो भला ये करंट खत्म थी वई छा जो मां वञी हरू भरू जरगे जा धरणो हणा? छाणो आहे त थींदो? अरे रे, तू दर ते बीहो थो दर हणी? गौर ते थो रुकी, तुंहिंजूं जुठूं मूंखां विसरियूं न आहिनि। हकियो तकियो तर मां सलामत निकिरी वियो, तव्हां ठूंका हण वियाओसि, इहे न? बाबा साईं फैर कयमि छा? धू धका ही धू धका। बाबा साईं कुझु नज़र न आयो, मुल्क सॼो धूड़ हो, पट्टा ॾेई भॼी विया। एॾे राज हूंदे सही सलामत निकिरी वियो, तुंहिंजी धू धका कयो छा? हॾ हराम बाबा साईं न ॻाल्हाए, न ॻाल्हाए। वञ वञी हिन लाहूतीअ खे लामारा ॾे। इहो साबिर ऐं मीरल मूंखे मुअल खपनि, न त तूं मुअलूं दे। इहो बाबा साईं मां तो कहिड़ो चवां? हा बाबा साईं, बीठो त मां आहियां। त पोइ वञ ऐं जल्दी ख़ुशख़बरी ॿुधाए, न त पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि। वञ। हाज़ुर बाबा साईं। यार ज़फ़र, मूंखे अफ़सोस त तोते क़ासिम ते बि आहे। छा लाइ रहिस? दादन बिना डप जे बाहू लोॾींदो हलियो वियो, सुब तव्हांजे हूंदे। वैसे बिना डप जे कोन वियो आहे, निकिरी वञण में कामयाब थी वियो आहे। खेसि पतो आहे त ही क़ासिम करंट आहे, खारे या मारे। निकिरी बि छो वियो? न निकिरणु खपे सा। हूअं त वॾा दिलेर आहियो, मूंसां भटकी था पओ। दादन निकिरी वियो, हैरत आहे, धौंस थी पई आहे। हूं न रुॻो हिते ओताक ते दाप हणी वियो आहे, पर साबिर जे ख़राब थी वियो आहे। मूं लाइ त उभा थी था वञो, दादन जे लाइ त किवली बि कन ते कोन थी चिड़ेव। मेणो न ॾे रहिस, न वरी ॾुखंदड़ रग ते हथ रख। जिते ॻाल्हायो था न, उते सम्झूं था। न निकितो आ सवलाईअ सां, सूरत हाल ॾिसी भॻो आ, न त ज़फ़र बि ज़मरक आ ज़मरक। ही भई औरतुनि जा पासदार। हथ तो ॿधाए, न चइजांइ कुझु। चवणो बि न खपे रईस, जेकॾहिं रंजिश आहे न त ही हथ तो ॿधाए। बाक़ी हाणे असां खां इहे न कम पुॼंदा ऐं न वरी इशारनि ते उॾामण थींदो। थियो न ज़ाहिर त विढ़ाई न आहियो। अफ़सोस आहे रेस, अफ़सोस आहे जो ईअं थो चवी। कॾहिं मल कबी आहे, कॾहिं मल वरी थी वेंदी आहे। असीं ॿी ॻाल्हि खणी आया आहियूं। कहिड़ी ॿी ॻाल्हि? त झेड़नि बजाए जरगो करायो रेस। जरगो त थियणो आहे, मां छा कराईंदुसि? तव्हां चओ ऐं तारीख़ वठो।
छो भला ये करंट खत्म थी वई छा जो मां वञी हरू भरू जरगे जा धरणो हणा छाणो आ त थींदो जे चाहियो त देर न थींदी जे न चाहींदो त पोइ साल बि लॻी वेंदा असीं चाहियूं था त हाणे जरगे थियण में देर न थिए ॿिन्ही पासे घणो रतो वियो आहे हाणे रतो छाण न थिए हाणे हलो जॾहिं जरगो थियो न त तव्हांखे इतला मिली वेंदो जो हर गुम ऐं मुड़ुस हलिया जरगे जे लाइ हलो साबर के न पंहिंजी आ न असांजी आ अचे त चवांस थी अमा छा चवंदी मामे खे त हितां निकिरूं न त शहबाज जो कहर कंहिं वक्त भी कड़की सघे थो काॾे जिते चवे बस हितां निकिरूं अमा दादन ॾे हलूं अदे साबर जे रास्ते खां सवा कीअं हलूं अमा राज़ी करीस न कोन थींदो राज़ी तू कोशिश कंदी त थी वेंदो अमा चरी त नहीं अमा छा में चरी आहियां ॿुधाए दादन पंहिंजी तबियत वारो आ साबर सां विढ़ण अलॻि त मथस रोब अलॻि ईअं थींदो आ छा मां ज़हर जो ढुक पी न चयोमांसि छो त संदसि एहसान अलॻि त पाणी अलॻि पीतो आ माण्हू कुझु त हेठां ई कंदो आ न नूरी मुंहिंजी तबियत अहिड़ी आ तबियत में कुझु त लचक आण बि आ न नूरी अम्मा अची वेंदसि लचक तो भला पलटो खाधो आ छा अम्मा मूं चयो हो न त मूंखे मज़बूत पनाहगाह दादन लॻे थो बस इहा ई ॻाल्हि आ हितों साबर सां हलियूं हलंदियूंसीं त का बि तकलीफ़ या ॾुखियाई न हूंदी मीरल ऐं शहबाज ॻोल्हे बि कोन सघंदा अम्मा मां न हलंदसि कंहिं ॿिए पासे वो बाहर निकरेला उते लाटू हणो फेरायूं लाटू हणो नूरी नूरी जी अम्मा नूरी दरवाज़ो त ॾिनल आ न हा अंदर कड़ो आयल आ अचाए थो मुड़ुस माण्हू थी जा अॼु खाली मूंखे वञणो ई न आहे खाली रेस ॾे वञण माना मरण आ नूरी शायद शहबाज माण्हू मोकिलिया आहिनि अम्मा हाणे छा थींदो निकर बाहर न त दर भञी थो थिए हाँ गोहर मुंहिंजे दर ते अॼु न बचंदो ॼाणे तो मौला अम्मा बंदूक खणी बीहूं असीं औरतूं अम्मा औरतुनि वटि दिलि या साह नाहे जो पंहिंजी इज़त ऐं असमत जो बचाव करे सघे आहे अम्मा आहे मां बंदूक खणी थी अचां जेकॾहिं न आया त भुॼी वेंदा फुलनि वांगुर काबिल दोस्त इकट्ठे कयूं छो शहबाज खान ऐं कासिम वारनि खे मुकम्मल माठ कराइणो आहे ॿुधूं था त जरगो थो थिए इहो त अलाए कॾहिं खां ॿुधंदा पिया अचूं हाणे जरगे खां अॻु मलाखड़ो करणो आहे त जीअं दुनिया खे ॿुधाइनि त दादन मौत आहे ऐं मौत डरणो नाहे जरगो बहितर आहे दादन मूं ख़राब न चयो आहे पर जेकॾहिं जरगो थियो त मुंहुं ॾिबो पर हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ काबिल त सरसी हुजे पोइ जेको बि जरगे में थियो न
उनखे मुंहुं ॾेई वठिबो माण्हू गॾु करे ऐं लुड़ मचाए दादन खे सहण जी था कनि पर क़ाबिल हाणे दोस्त गॾु करे निकिरणो आहे। जेका तुंहिंजी मर्ज़ी दादन। मर्ज़ी तोखे ॿुधायमि क़ाबिल। हाणे हिकु दफ़ो शहबाज़ खान जो ओताक जा पुर्ज लोॾणा आहिनि त जीअं करे त दादन दुश्मन खे भगाइण ऐं दोस्त खे दिलि में विहारण ॼाणे। उन लाइ बीहणो पवंदो। बिरादरीअ खे छो? ॿी बिरादरी ऐं हुनजे रेस सां जहिड़ो मामूली ॻाल्हि न सम्झ। आहे ज़रूरत बिरादरी खे चवण जी असां पाण ई इहो कमु करे सघूं था। जेकॾहिं बिरादरीअ खुद ब खुद साथ ॾिनो त ठीकु आहे न त असां पाण ई काफ़ी आहियूं। अम्मा ॾिस थोरो सोच। तूं मां आहीं। मां ज़हर जहिड़ा ॾींहं गुज़ारे आई आहियां। बाबे जो पासो इन करे थी खणा त घणो कुझु थी वियो आहे। हाणे ईअं न थियणु घुर्जे। अम्मा जेकॾहिं शफ़न खे तूं चवंदीअ न त ज़रूर सोचींदो। बाबे या मुंहिंजे चवण ते गौर नथो करे। तो चयोसि छा? हा अम्मा सभु को ख़ुशि आहे त इहे खानदान विड़ी पाण में तबाह थियनि। हो बि असां या पुफी वारनि जे ठारा या ठाह में ख़ुशि न आहिनि। अम्मा माण्हू चाहिनि था त भले पाण में खारा हुजनि। मुमल मां तहां लाइ कढ़ंदी आहियां। तहां ग़लति समझो आहे। सदाईं तो लाइ सोरा भाई शफ़न लाइ सोचियो अथमि। थाणो जो ॿियो केरु आहे? तव्हां सां त धाणो थणकी आहे न धणकी न आहे। अम्मा समझां थी पर तुंहिंजो तेज ऐं ॻाल्हाइण ठहियल मामलनि खे बिगाड़े थो छॾे। वरी ॾिनई न तीली। मां छो बिगाड़ींदसि? बिगाड़नि था तॾहिं थी बिगड़ा। ॿियो केरु नथो सहे त धाणो छो सहे? धाणो धणकी आहे न धणकी न आहे। धाणो मोमल ऐं शफ़न असांजो छांवरो आहिनि। धाणो छांवरे वारो वण न छांद न त पीरीअ में को पाणी ॾियण वारो बि कोन। ॿुध मुमल मां थी छरो छंगिया मारो ही। बाबे ते ॾोह जी ॻाल्हि ई कई आहे। बाक़ी कहिड़ी दाफ़ कई ना समझ न थी। धाणो धणकी आहे न धणकी न आहे। शल अहिड़नि औरतुनि ऐं मर्दनि खे अल्लाह साईं साञा हले जो ओड़ो पाड़ो कुटुंब ॻोठ ऐं घर मोहबत जी माठार में हुजनि। मूं माठ न आहे कई रे सर। घर ताणी ॻोल्हियो तो मांस। घर याद तर में हूंदो त हिते ई न। जे लहराईंदो त बगन तो सां भर ईंदो। बगन जी सट बघड़ जो छट। बगन शफ़न खे ईअं न चओ। मता शफ़न जो मथो घुमी वञे। शफ़न जी बाह में सत्व आहे। तोखे पतो न आहे त ही शफ़न शेर आहे। शेर आहे पर हींअर ताईं दादन खे छा कयो अथसि? को वटो पाणीअ जो हारियो अथसि जो दादन लोणो फेरे? हू तोखे गाह ई नथो हुजे खाली रड़ियूं करे थो ॿुधाई। कुझु कंदे त मञिबो शफ़न। ॿुध दे त दादन खे बोरीअ में विझी लोढ़े छॾियऊं। ओ त ही शफ़न शेर आहे शेर। हेलो केरु? अब्दुल मजीद खान। हुकुम कयो। जरगे जी तारीख़ कॾहिं? इन महीने जी 25 तारीख़। हा हा मां बिरादरीअ समेत अची वेंदुसि। हा भले जरगे जी तारीख़ मुक़रर करे छॾियऊं छा? हा बगन बिरादरीअ जे माण्हुनि ऐं नेक मर्दनि खे इतलाह ॾे ऐं ॻाल्हियूं नोट कराए त मुड़ुस थी मुंहुं ॾियूं। नोट छा मतिलब बाबल? जेके भी मामला थिया आहिनि उहे लिखी गॾु कयो त ॻाल्हियुनि में सवलाई ऐं फ़ैसिले में फतह थिए। ऐं शहबाज़ लर्ज़ी चवे त बहराम बहरा। रोज़ तो बेरे आरो सिज